हेडमास्टर इनायतुल्लाह समरो गवर्नमेंट बॉयज़ शादी विराई कैंपस मोरे जो ते मसइलो इहो आहे त असां वटि 3 महीननि खां हिकिड़ो इश्तिहार तहत उस्ताद शहबाज़ कुराई हिते आयो हुनखे असां क्लास में पढ़ाइण लाइ चऊं पिया त असां बदतमीज़ी करणु लॻो इन खां पोइ असांखे मुसलसल ज़हनी अज़ियत ॾियणु लॻो त मां लंजार जो माण्हू आहियां लंजार में बदिली कराई आहे राशिद अब्बासी माण्हू आहियां उनजा फ़ोटू ॾेखारी उन खां पोइ असां हिनखे चयोसीं बाबा तूं पढ़ा हिन न पढ़ायो चई स्कूल मां टाइम थोरो हलियो हुजे असांखे ॿुधाए कोन सिंध बैंक में वञी करे माण्हू जा हारी कार्ड ॾिनो या कार्ड कढाए असां मां पाण ख़ुदि हुते ॾिठो हलियो अचे बहरहाल 3 महीननि में इहे असां सां बदतमीज़ी कंदो रहियो मां हिनखे एक्सपीरियंस कार्ड ॾिनी 14 ते हिन मूंखे एक्सपीरियंस कार्ड जी मां ॾिनोमांसि नचणु लॻो मुंहिंजे अॻियां त छा थींदो कुझु कोन थींदो एक्सपीरियंस कार्ड हिन मूंखे जवाबु न ॾिनई हुन खां पोइ मां डीओ खे ॾिनो शहबाज़ कुराई कि मां एक्सपीरियंस कार्ड ॾिनो त बाबा ॿारनि खे पवंदो पढ़ाई तूं हलियो थो वञी ॿाहिरि बैंक में थो हलियो वञी बग़ैर इजाज़त ते ॿार जेके आहिनि मूंखे शिकायत था ॾियनि वालिद मूंखे शिकायत था ॾियनि तूं ईअं न कर एक्सपीरियंस कार्ड ॾियण खां पोइ नचणु लॻो ऐं माना ख़ुशीअ में छा थींदो कुझु कोन थींदो पोइ मां डीओ साहिब खे चयो डीओ साहिब खे मुसलसल मां विडिया मोकिलिया ऐं पाण बि डीओ साहिब सां मिलियसि सभु हिन सियासी दौर ॾेखारियो या छा बि कयो ख़ुदा ख़बर डीओ साहिब कुझु कोन कयो वरी डायरेक्टर खे मां लिखियो फेब्रुवरी में डायरेक्टर बि कुझु कोन कयो हुनखे वीडियो मोकिलियुमि बाबा हिते ॿारनि जो मुस्तक़बिल आहे कुझु कयो हुननि कुझु कोन कयो वरी सीओम खे मोकिलियुमि सीओम कुझु कोन कयो 14 ते मां सेशन जज खे हितां जेको आहे बदतमीज़ी कई ॿार ॾिनामांसि त उहे मूंखे घटि वधि ॻाल्हाए ॿारनि खे मोटाए ॿार निकिरी आया ॿारनि अची मूंखे शिकायत ॾिनी उन तां मां चयोमांसि उन तां मूंखे मुख़्तलिफ़ शैतान चवंदो रहियो व्याजी चवंदो रहियो चोर चवंदो रहियो घटि वधि ॻाल्हाईंदो रहियो तूं हल वेह वञी ऑफिस में तूं छा कंदे बहरहाल गंद ॾाढो कईं धमकी ॾियणु लॻो मां तोखे ॾिसी रहंदुसि ऐं उन खां पोइ सर अॼु बि छा थियो सुबुह जे टाइम में पेरेंट्स सां हिन बदतमीज़ी कई ॿार कढी छॾियईं उन तां असांजे सभिनी उस्तादनि हुनखे सम्झाइण जी कोशिशि कई की न ख़ालिद बलाल ते हुन हमलो कयो ऐं एतिरे क़दुरु हमलो कयो जो उस्ताद खे असां बचाए वरितो ऐं ख़ालिद बलाल उस्ताद आहे असांखे वेठो आहे ऐं जेको आहे हुनखे जेको आहे पोइ असां हिते ॿार जो निकिरी आया ॿारनि खे धक लॻा ॿार ख़ौफ़ खां भॻा हाणे असांखे इहो उस्ताद न खपे उस्ताद शहबाज़ कुराई ऐं मां आला ऑफिसरनि खे शिकायत ॾींदो रहिया मूं वटि रिकॉर्ड आहे सभु कुझु सर 3 महीननि खां वठी असांखे हीउ जेको आहे परेशान कंदो रहियो आहे ऐं धमकियूं बि ॾेई रहियो आहे त असां तव्हांखे ॾिसी रहंदासीं ऐं असांखे एसपी साहिब खे बि गुज़ारिश आहे त हिन ते FIR कराई वञे ऐं हुन सां गॾोगॾु भला सेक्रेटरी साहिब वज़ीर तइलीम खे गुज़ारिश आहे त हिन जे हिते अमल कयो इन जी सज़ा सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे त जीअं आईंदा तइलीमी इदारनि में अहिड़ा कम न थियनि ॿारनि में ख़ौफ़ हिरास में न थिए